व्यूज़ टाइम में मलिकार मां आहियां अनिल कुमार। नाज़रीन, इस्लामाबाद हाई कोर्ट अल अज़ीज़िया रेफरेंस जी ॿुधणीअ दौरान रिमार्क्स ॾींदे चयो आहे त असां नवाज़ शरीफ़ खे पूरो मौक़ो ॾिनो, पर जवाबदार पूरे निज़ाम खे शिकस्त ॾेई परदे हलियो वियो। हाणे जवाबदार परदे में वेही खिलंदो हूंदो त कीअं समूरे निज़ाम खे धोखो ॾिनो वियो। इहो इंतिहाई शर्मनाक आहे। जॾहिं त वज़ीर इमरान ख़ान हिकु दफ़ो ॿीहर अॻूणे वज़ीर नवाज़ शरीफ़ खे गिरफ़्तार करण लाइ कोशिशूं तेज़ करण जी हिदायत कई आहे। नवाज़ शरीफ़ खे मुल्क वापसि आणण जो टास्क FIA परदेही वज़ारत खे ॾींदे बरतानवी हुकूमत खे ख़त लिखण जो पिणु चयो वियो आहे। इन पूरी सूरत हाल ते राय मालूम करण लाइ अॼु असां पैनलिस्ट जी टीम मौजूदु आहे, जंहिंसां जॉइन कयो आहे डॉक्टर जमील अहमद ख़ान साहब, नसीर मेमन साहब, इनाम भट्टी साहब ऐं जगदीश आहूजा साहब। महिमान खे भलिका जी डॉक्टर साहब, तव्हां खां प्रोग्राम जी शुरूआत कयूं था। इहो ॿुधायो त छा हुकूमत जेके कोशिशूं तेज़ कयूं आहिनि, जेको उन्हनि परदेही वज़ारत खे टास्क ॾिनो आहे, FIA खे टास्क ॾिनो आहे, बरतानिया हुकूमत खे ख़त लिखण लाइ चयो आहे, त कामयाबु थी वेंदी नवाज़ शरीफ़ खे वापसि आणण में, या तव्हांखे लॻे थो त हाणे नवाज़ शरीफ़ जो सियासी मुस्तक़बिल आहे उहो परदे में वेही करे सिर्फ़ु वीडियो ख़िताब करणो हूंदो? बि इहा ॻाल्हि मूं कई ऐं ॿियनि दोस्तनि बि ॻाल्हि कई। हाणे नवाज़ शरीफ़ वटि को रस्तो न आहे ऐं उन में मां सम्झां थो इन सिचुएशन में हाणे उहो अची वियो आहे त उतां ई वेही जीअं अॼु बि उन ॻाल्हियूं कयूं ऐं इन खां पहिरियां बि ॻाल्हियूं कयूं, इन लाइन ते ई ॻाल्हियूं कंदो रहंदो ऐं इन लाइन ते एक्सप्लॉइट कंदो, इन लाइन ते एस्टेब्लिशमेंट खे बि चैलेंज कंदो, इन लाइन ते ज़ाहिरा हुकूमत खे बि चैलेंज कंदो ऐं पंहिंजी पार्टी खे जीअं त उन पंहिंजी सेंट्रल एग्ज़ीक्यूटिव कमेटी खे शाबाश बि ॾिनी आहे, शहबाज शरीफ़ खे मर्द मोमिन बि चयो आहे, हिमत भरियो माण्हू बि चयो आहे ऐं उन जी ख़िदमत खे बि उन सराहियो आहे। ऐं पोइ इन लिहाज़ सां अॼु काफ़ी सारी शयूं जेको तसलसुल हो उन्हनि ॻाल्हियुनि जो जेके उन कई ही मल्टी पार्टी कॉन्फ्रेंस दौरान उन जो तसलसुल, ऐं असां कल्ह ॻाल्हायोसीं त हू पंहिंजो एक्सटर्नल इन्फ्लुएंस यानी ॿाहिरि फॉरेन इन्फ्लुएंस बि इस्तेमालु कंदो। अॼु उन अनाउंस करे छॾियो आहे पंहिंजी ज़ुबानी, उन चई छॾियो आहे त असां दुनिया जा हर इदारा जेके आहिनि उनखे लिखंदासूं, उन्हनि खे अप्रोच बि कंदासूं। इहा त उन ज़ाहिर ज़रूर जेका ॻाल्हि कई आहे, इहा त जेके उन खुली कंदो, बाक़ी जेको बिहाइंड द कर्टन कंदो उन खां अलावा आहे जेको जंहिं ते तबसरो असां कयोसीं, कल्ह डिस्कस कयोसीं। पर अॼु जेकी उन ॻाल्हि कई आहे, उन चई त ग़ुलामी जी ज़िंदगी हाणे मां बर्दाश्त न कंदुसि। हाणे जेको आहे बिल्कुलु बाक़ाइदे फ्रंट साइड ते अची हाणे इन में जहिड़ो कबो, उनजो मतिलबु इहो आहे। ऐं उन खां अलावा उन अॼु वरी आसिफ़ सलीम खे जेको चेयरमैन आहे CPAC जो, उनखे वरी उनजी मिसाल ॾिनी आहे त उनखे कुझु नथो चयो वञे, असांखे चयो थो वञे। ऐं तब्दीली चवे थो पियो, हाणे हफ़्तनि जी ॻाल्हि आहे, महीननि जी हफ़्तनि जी ॻाल्हि आहे, हाणे एतिरी परे तब्दीली न आहे। माना छा थियो त माण्हुनि खे थोरो इहो होप ॾियणु त बाबा, ऐं पोइ उन माण्हुनि खे होप ॾियण लाइ, माण्हुनि खे जेको आहे कढण लाइ ऐं माण्हुनि खे मोटिवेट करण लाइ, ख़ासि तौर ते पंहिंजे पार्टी जा माण्हू, उन वरी पंहिंजी प्रोग्रेस ॿुधाई आहे। उन सां ॿुधायो आहे त रोड रस्ता कहिड़ा ठाहिया, कारखाना बिजली जा कहिड़ा ठाहिया, सस्ती उन महांगाई न हुई, ग्रोथ रेट जेका 5.8, ही सभु ॻाल्हियूं जेको उन, ऐं बिजली जी ॻाल्हि त हाणे चवे पियो त बिजली जो बम, गैस जो बम जेके माण्हू वाक़ई में महसूसु कनि था पिया, उहे त प्रॉब्लम थियनि थी पियूं न, सबबु उन जा हज़ार, पर उहे सबबु हिकिड़े आम माण्हुनि खे ते उन सबब जी ॼाण न आहे टेक्निकल ते कहिड़ा सबब आहिनि, IMF छा थो चवे ऐं कोरोना खां छा थियो, फलाणो थियो, ऐं चवे थो हाणे मां नवाज़ शरीफ़ न आहियां, हाणे त मां जेको आहे 22 करोड़ जेके माण्हू आहिनि उन्हनि जी स्ट्रगल थो कयां हाणे पियो। त ही सभु शयूं जेके आहिनि, इहे सभु रस्तो था ॾेखारनि। हाणे महसूसु थो थिए त हू पंहिंजो जेको आहे आसरो उनखे बिल्कुलु लही वियो। हाणे को जेको टके पैसे जो पहिरियां आसरो उहो ख़तमु थियो, उहो ख़तमु करे त उन हाणे सोचियो त यानी उन लाइ रस्तो बंदि बि थी वियो, त उन लाइ हाणे उन सोचियो त पोइ वरी उहो चवे थो पियो त जेको आहे मौलाना हैदरी खां पुछो छा कल्ह ॻाल्हि पियो करे, ऐं मिलिट्री जी ॻाल्हि पियो करे, त मिलिट्री जेको आहे इंटरफेरेंस नथी करे, त प्राइम मिनिस्टर जी जेको दीवारूं उनखे छाल लॻाए ऐं पोइ प्राइम मिनिस्टर खे छो अरेस्ट कंदा। माना उन ई ॻाल्हियुनि खे वरी हाणे रिपीट बि करे थो पियो। मिसाल, इन जो नुक़सानु छा थींदो? तव्हां ॻाल्हि कई न त अची सघंदो ऐं कोर्ट छा थी चवे। लंडन में जेके उन जा कानून आहिनि लोकल, ऐं जेके उन जी कोर्ट्स जंहिं हिसाब सां हलंदियूं आहिनि, उते नवाज़ शरीफ़ इहे सभु जेके बयान असांजा ॾियनि था पिया अॻुवाण PTI जा, इहो पेश कंदो त ॾिसो नैब इंडिपेंडेंट इदारो आहे,
पर ही त हुकूमत थी हलाए हुनखे, हुकूमत वारा माण्हू जेके आहिनि मूंखे जेको धड़का था ॾियनि उहो ॿिए ॾींहुं ते सही थो थी वञे, सेकेंड डे ते सही थो थी वञे। ऐं पोइ जेकी सुप्रीम कोर्ट जी 78 पेजिस जी जेका आई ही ख्वाजा बरादरान जे सिलसिले में रिपोर्ट जे फ़क़ति उहो रखी छॾनि लंडन जे कोर्टनि में त बाबा ॾिसो असांजी सुप्रीम कोर्ट बि ही सम्झे थी पई ऐं मूंखे जे तव्हां रिपैट्रिएट कंदो त मूंसां बि इहो थींदो। त इन लिहाज़ सां मूंखे नज़र बिल्कुलु नथो अचे। ऐं पोइ हुनजो पंहिंजो बि इंफ्लुएंस आहे ऐं उन पंहिंजे इंफ्लुएंस जे लिहाज़ सां ऐं हू हाणे जेके ॿोली थो ॻाल्हाए उहा ॿोली जेका आहे उहा दुनिया जी जेके उहे मुल्क जेके पाकिस्तान जे ख़िलाफ़ 5th जनरेशन वार कनि था पिया। हाणे 5th जनरेशन वार में बि काफ़ी डिबेट आहे, पर मां रुॻो फ़क़ति हिकिड़े नुक़्ते ते रोशनी विझंदुसि ऐं उन में ज़हरा एस्टैब्लिशमेंट खे अॼु वरी उन चयो त उन्हनि जो जेको कसम उन्हनि खयो आहे उन जे लिहाज़ सां उन्हनि खे कहिड़ो हक़ अथव दीवार जेको आहे टपी अची वञनि ऐं प्राइम मिनिस्टर खे अरेस्ट कनि। इन जो मतिलबु इहो थियो त दुनिया में उन जा राब्ता थी विया आहिनि ऐं दुनिया जा उहे इदारा जेके पाकिस्तान खे सोघो करणु था चाहिनि उहे नवाज़ शरीफ़ जे राब्ते में हाणे रहंदा, नवाज़ शरीफ़ खे बाक़ाइदे बच ॾींदा, नवाज़ शरीफ़ इन खां वधीक जेको आहे हाणे गनगरज कंदो। त उन लिहाज़ सां नज़र थो अचे त ऐं पोइ ॿी ॻाल्हि त पंहिंजी जेका पीटीआई हुकूमत आहे उहो डेमोक्रेटिक स्पेस ॾियण लाइ बिल्कुलु तयारु न आहे त कंहिं लिहाज़ सां डेमोक्रेटिक स्पेस ॾेई छॾियूं त ही को स्टीम लहे। त अहिड़ी सारी शयूं कॉम्प्लिकेट थियनि थियूं पियूं त उन्हनि खां सभिनीनि खां वॾी ॻाल्हि त 120 अदालतनि जो जेको सुप्रीम कोर्ट 9 जुलाई ते जेको कयो हो उन जी समरी प्राइम मिनिस्टर खे हाणे मूव थी वई आहे। माना उहो 120 अदालतूं थींदियूं ऐं उन में तक़रीबन 1250 केसिस जेॾी महिल उहो जेके इन्हनि हिक ॿिए जे ख़िलाफ़ ठाहिया हुआ नून लीग वारनि पीपी जे नून हाणे उन में काफ़ी सभु इहे बिल्कुलु क़ाबू लॻा पिया आहिनि। जी ठीकु आहे, हलूं था नसीर मेमन साहब ॾे। जी नसीर साहब, तव्हां शुरू में ॻाल्हि कई, मां उन ते थोरो ॻाल्हाइणु चाहींदुसि उन निज़ाम जी जंहिं लाइ चयो वियो त उन सां नवाज़ शरीफ़ ॿाहिरि निकिरी हलियो वियो, हाणे हू सभिनि ते खलंदो हूंदो। त पोइ इहो निज़ाम रुॻो नवाज़ शरीफ़ त उन मां बेनिफिट न वरितो आहे, इन ई निज़ाम मां मुशर्रफ साहिबु बि हलियो वियो उहो बि खिलंदो हूंदो। इन ई निज़ाम मां 30 साल अॻु में अल्ताफ़ हुसैन हलियो वियो त वाक़ई खिलंदो आहे, ओपनली खिलंदो आहे। ऐं इन ई निज़ाम जे करे जहांगीर तरीन हलियो वियो जंहिं ते हिन हुकूमत शुगर कमीशन जूं हेॾी सारी वॾियूं ॻाल्हियूं कयूं त असां सभु अनर्थ कया आहिनि, स्कैम्स वग़ैरह कंहिंखे न छॾींदासीं, हिन ई निज़ाम मां हलियो वियो। ऐं इहो ई निज़ाम हो जंहिं पनामा में नवाज़ शरीफ़ खे त सज़ा ॾिनी, पर यादि करियो त पनामा में रुॻो नवाज़ शरीफ़ जो नालो त कोन हो, नाला त तमामु घणा हुया। इहो ईअं आहे जीअं NRO में बेनज़ीर नवाज़ शरीफ़ जो ज़िक्र सभु को कंदो आहे, पर उन्हनि तंज़ीम जो ज़िक्र कोन थींदो आहे जंहिं त 100,000 खून बि माफ़ थी विया दहशतगर्दीअ जा। सो ही त हुन निज़ाम जे अंदरि अलाए छा थींदो रहियो आहे, पोइ हुन सॼे निज़ाम खे रिवैम्प करण जी पहिरीं ॻाल्हि त ज़रूरत आहे। हाणे नवाज़ शरीफ़ जी ॻाल्हि ते अचूं था, नवाज़ शरीफ़ तव्हां चयो त पोइ हिते वेही पियो तकरीरूं कंदो या वापसि न ईंदो या शेख रशीद चए थो हाणे वापसि न अची सघंदो। इहे दुनिया में कई आहिनि अहिड़ा एग्ज़ाम्पल। पास्ट में बि नवाज़ शरीफ़ जंहिं हालत में वियो कंहिं सोचियो हो त मोटी ईंदो, बेनज़ीर साहिबा खे जंहिं तरह मुशर्रफ कढियो कंहिं सोचियो हो त बीबी साहिबा वापसि अची सघंदी। अॻु में जॾहिं ज़ियालक जे दौर में पोइ 88 में बीबी मोटी आई तॾहिं बि कंहिं कोन सोचियो। खोमेनी कीअं मोटियो ईरान में, शायदि कंहिं कोन सोचियो। अहिड़ा कई मिसाल सॼी दुनिया जी पॉलिटिक्स में पिया आहिनि जिते माण्हू अहिड़नि हालतुनि मां गुज़रंदा आहिनि, पोइ वक़्त जी हालतूं डिफाइन कंदियूं आहिनि। तंहिंजे करे इहा ग़लतफ़हमी या ख़ुशफ़हमी कंहिंखे बि न हुजणु घुरिजे त हाणे नवाज़ शरीफ़ इहा स्टेटमेंट ॾिनी आहे त ज़रूरु उहो उते ई वेठो हूंदो। मुंहिंजो इहो ख़्यालु आहे त ही पॉलिटिकल हीट जनरेट जेका थिए पई हुन में नवाज़ शरीफ़ वधीक एग्रेसिव पियो थिए ऐं जीअं त हुन जा सभु दर बंदि कया विया, तंहिंजे करे हाणे हू मूंखे लॻे थो त जेको मूं कल्ह बि गुज़ारिश कई, पॉइंट ऑफ नो रिटर्न ते हलियो वियो आहे। बैकडोर जा जेतिरा बि चैनल्स आहे उहे नतीजा न अची सघिया। आलमी फोरमनि जी जमीन साहिबु ॻाल्हि कनि था, बिल्कुलु इहे सभु शयूं थियनि थियूं दुनिया में ऐं अहिड़े क़िस्म जी लीडरशिप ज़ाहिर आहे त पोइ सभई तरीक़ा पॉलिटिक्स में यूज़ थियनि था न। हिते बि त मुखालिफ़ दौर खे उन ई निज़ाम जंहिं तरह सोढ़ो करे रखियो आहे त सभु तरीक़ा यूज़ कनि था। अगेन इहो ई निज़ाम आहे जंहिंमें सरकारी धुर जे माण्हुनि ते कंहिं बि क़िस्म जो केस नथो ठहे, सभु केस मुखालिफ़ धुर ते ठहनि था। त पोइ मुखालिफ़ धुर जो जेको माण्हू ॿाहिरि वेठो आहे उहो बि सभु तरीक़ा यूज़ कंदो, फेयर एंड अनफेयर यूज़ कंदो। ख़ान साहब जी हुकूमत खे जेको इंटरनेशनल फोरम्स ते वॾो चैलेंज ईंदो, जेको पाकिस्तान में फ्रीडम ऑफ एक्सप्रेशन कर्टेल थी आहे, उनजो हाणे हिकु दुनिया में पियो अचे। ॿिया इशूज़ त घणा आहिनि,
पर इहो तमामु सीरियस इशू आहे। डेवलप्ड वर्ल्ड आज़ाद दुनिया जेका आहे उहा इन शइ खे जमहूरी आज़ादियुनि ते जेके मुल्क रंडकूं विझनि था, इज़हार जी आज़ादीअ खे जंहिं तरह बंदि कनि था, उन खे त उसरियल दुनिया सुधरियल दुनिया जेका आहे उहा ॾाढो सीरियस वठंदी आहे। तंहिंजे करे हिन हुकूमत सां इमेज जा प्रॉब्लम थींदा। हिन हुकूमत सां रुॻो नेब जे केसनि जो रिकॉर्ड निकिरी अचे त सरकारी धुर वारा केतिरा ई मुखालिफ़ वारा घणा, तॾहिं पोइ उहो हिकिड़ो स्टिग्मा लॻी वेंदो त हीउ कहिड़ो इंसाफ़ आहे जेको रुॻो हिकिड़ी धुर खे टारगेट थो करे। सो वीक पिच ते रहंदी हुकूमत इन टकराव में, इन सां रिकंसिलिएशन बहितर थिया आहिनि, जेको हल निकिरिया उन जो जवाबु रुॻो इहो हिकिड़ो जेको रेटोरिक आहे त ख़ान साहब एनआरओ नहीं देंगे, मुंहिंजे ख़्याल में त इन रेटोरिक जो घणो मूंखे पॉलिटिकल फ्यूचर नज़र कोन थो अचे। ठीकु आहे, हलूं था इनाम भट्टी साहब ॾे। जी इनाम भट्टी साहब। अनिल, हींअर जेका सूरत हाल आहे उन में ॿई पासा नवाज़ शरीफ़ जी विन पोज़ीशन आहे। विन पोज़ीशन जीअं ॿई पासा मतिलबु त नवाज़ शरीफ़ जा ॿई पासा जेके नवाज़ शरीफ़ मुल्क खां ॿाहिरि थो रहे, आणण में नाकाम था रहनि, तॾहिं बि नाकामी हिन हुकूमत जी आहे। ऐं जेतिरो अर्सो नवाज़ शरीफ़ ॿाहिरि रहंदो इन मौक़ुफ़ ते मुस्तहकिम रहंदो ऐं उन ते जेको आहे सो मज़बूती सां अञा वधीक प्ले कंदो त हुनजो सियासी मुस्तक़बिल अञा वधीक मज़बूत थींदो वेंदो। छाकाणि त जेतिरो वक़्तु इहो जलावतनी में इन मौक़ुफ़ सां रहंदो, जॾहिं बि वापसि मोटंदो हुनखे हिते वधीक मोट मिलंदी। हिन जा इहे सभु केसिस वग़ैरह सभु जेके आहिनि उहे सानवी हैसियत अख़्तियार करे ईंदा। पर जेकॾहिं हुकूमत ज़ोर ज़बरदस्ती लाइ कहिड़ी बि कोशिशि करे नवाज़ शरीफ़ खे वापसि आणण में कामयाब बि थी वञे त तॾहिं बि हुकूमत जी नाकामी इहा थींदी त नवाज़ शरीफ़ इन ई खे जवाज़ बणाईंदो त साॻे ई कोर्ट मां जेके ॿिया मफ़रूर आहिनि, जेके ॿिया घुर्बल आहिनि, जेके जीअं नसीर जिन जी ॻाल्हि कई त उन्हनि सभिनी ते जेकॾहिं इहा शइ सख़्तु नथी कई वञे, तंग नथी कई वञे, त पोइ ही छा सिर्फ़ु नवाज़ शरीफ़ दुश्मनी आहे या नून लीग दुश्मनी आहे या पार्टी वर्सिस पार्टी आहे? पोइ त माना हुकूमत जेका आहे उहा हाणे पाकिस्तान जे अंदरि हमेशह ईअं ई थींदो रहंदो त हिकिड़ी हुकूमत जेका ईंदी उहा वरी ॿियनि माज़ी जे हुकूमतुनि जे सिर्फ़ु ख़िलाफ़ ई वेठी कमु कंदी। मुल्क जी बहितरी ऐं भले जे लाइ हू कुझु बि कोन करे सघंदा, सिर्फ़ु इहो जवाज़ ॼाणाईंदा त माज़ी वारा ही करे विया, तंहिंजे करे असां हाणे कुझु नथा करे सघूं, ऐं सिर्फ़ु उन्हनि जे पुठियां जेको आहे सो फोर्सिस लॻाईंदा ऐं उन्हनि खे जेको आहे सो वापसि आणींदा ऐं उन ते ख़र्च कंदा। त मूंखे लॻे थो त नवाज़ शरीफ़ खे वापसि आणण में कामयाब थियण त परे जी ॻाल्हि आहे, पर जे आणे बि वञनि त ॿई पासा वरी बि भारी पलड़ो जेको हूंदो नवाज़ शरीफ़ जो हूंदो। तंहिंजे करे ही कोर्ट जो जेको उन्हनि खे आर्डर थिए थो, जेको उन ते प्रेशर डेवलप थिए थो, इन खे वरी आउं ॿी नज़र सां बि ॾिसां थो त ही जेको दंगल शुरू थियो आहे, इन दंगल ते हाणे लॻे थो त एम्पायर पासे ते भेजी विया आहिनि। उहे हाणे उन्हनि मैदान में छॾे ॾिनो आहे त ॾिसूं त केरु केतिरी सघ रखे थो ऐं उहो पंहिंजो जेको आहे सो पासो कीअं वराए थो। त इहो ई नतीजो सबबु जेको लॻे थो त इस्लामाबाद कोर्ट हुकूमत खे जेका आहे सा प्रेशराइज़ थी करे त नवाज़ शरीफ़ खे तव्हां जेको आहे वापसि छो नथा आणियो। ॿिए पासे जेको आहे सो सरकारी नोटिफिकेशन डिफेंस मिनिस्ट्री कढे थी त अॼु खां पोइ दिफ़ा जा जेके बि इदारा आहिनि उन्हनि सां को बि सियासतदान मुलाक़ात बग़ैर दिफ़ा जे मिनिस्ट्री जे इजाज़त जे ब्यूरोक्रेट या सरकारी मुलाज़िम सां न करे सघंदा मुलाक़ात। इहो हिकिड़ो पासो हू आहे त यानी तव्हां टियाकड़ी जो पासो ई बंदि था कयो। नवाज़ शरीफ़ जीअं वरी पाण हुन पंहिंजी पार्टी ते पाबंदी विझी छॾी त को बि हुननि सां मुलाक़ात न कंदो। त मूंखे ईअं थो नज़र अचे त माहौल खे गरमाइण जे लाइ हिकिड़ो सॼो माहौल तयारु कयो पियो थो वञे ऐं उन में जेतिरो बि वक़्तु हींअर नवाज़ शरीफ़ इन मौक़ुफ़ ते रहंदो ऐं इहा गेम जीअं हलंदी रहंदी त नून लीग जी पॉलिटिकल मूंखे जेका आहे सा सिर्फ़ु सरसी नज़र अचे थी। उन में हुननि जी का नुक़सानु हुननि खे घटि ईंदो, पर उन में थोरी कुर्बानी ॾियणी पवंदी। जेके हिते जेल में वेठा आहिनि उहे कुझु ॾींहं जेल में वेंदा, मुमकिन आहे मरियम नवाज़ बि जेल में वञे ऐं नवाज़ शरीफ़ खे थी सघे थो हितां निकिरी वरी कंहिं ॿिए मुल्क बि वञिणो पए। इहे सख़्तियूं जेकॾहिं बर्दाश्त करे सघनि था त पोइ उन्हनि खे इन शइ में ठीकु आहे। तव्हांजो मौक़िफ़ अची वियो। हलूं था जगदीश आहूजा साहब जी। जी जगदीश साहब। रिआयत ॾेई सघे थी त ठीकु आहे, न त बसि। जी जगदीश साहब। अनिल कुमार, तव्हां जेको सवाल कयो आहे जज साहब जे रिमार्क्स जे हवाले सां, त मां बुनियादी त इन ते ॻाल्हाईंदुमि त असां त नंढे हूंदे खां ॿुधंदा था अचूं त अदलिया जेका मर्ज़, अदलिया हूंदी आहे उन जा फ़ैसिला ॻाल्हाईंदा आहिनि, जज साहिब न आहिनि ॻाल्हाईंदा। पर जस्टिस चौधरीअ खां वठी हिकिड़ी अलमनाक सूरत पैदा थी वई आहे त हाणे फ़ैसिला घटि था ॻाल्हाइनि, उन्हनि जा रिमार्क्स जज साहिबान जा वधीक था ॻाल्हाइनि। सिस्टम खे वॾे में वॾी शिकस्त मुंहिंजे नज़र में त सिस्टम जो वॾो हिसो ख़ुदि अदलिया पाण ॾेई रही आहे, महज़ जज साहिबान ॾेई रहिया आहिनि।
हाणे मौजूद जज साहब खे कीअं ख़बर पई त नवाज़ शरीफ़ शिकस्त ॾेई वियो आहे? इहे रिमार्क्स जेकॾहिं सियासतदान ॾे को तजिया निगाह ॾे त ॻाल्हि सम्झ में अचे थी। जज साहब जो त कमु हूंदो आहे त उहो ॿुधे, ॿिन्ही धुरियुनि खे ॿुधे। हाणे सवाल इहो आहे त जेकॾहिं जेल हिकिड़ो कैदी सज़ा ॾेई वियो आहे, धोखो ॾेई वियो आहे, त पोइ रियासत खे धोखो ॾेई वियो आहे त पोइ रियासत खे ॾोह छो न ॾिनो वियो आहे? वफ़ाक़ी हुकूमत, पंजाब हुकूमत, छा जज साहब उन्हनि खे ॿुधो? पंजाब हुकूमत खे ॿुधो आहे, वफ़ाक़ी हुकूमत खे ॿुधो आहे, नवाज़ शरीफ़ खे ॿुधो आहे? हलो जी जी हा, उन्हनि खे ॿुधण खां सवाइ इहे रिमार्क्स ॾियणु मुंहिंजे नज़र में त अदलियात ते इहा ॻाल्हि सुहे ई नथी। अदलियात जे फ़ैसिलनि खे ॻाल्हाइणु खपे, अदलिया खे एतिरो न ॻाल्हाइणु खपे। उहा उन सां इंसाफ़ जो क़त्लेआम थी करे। बाक़ी रही ॻाल्हि नवाज़ शरीफ़ जी, त नवाज़ शरीफ़ ते पाण मुसलसिल ॻाल्हायूं पिया त नवाज़ शरीफ़ हाणे हिकिड़ी स्टैंड ते वियो आहे। ऐं बाक़ी इन खां वधीक अहम शइ अॼु इहा ॾिसणी आहे त अॻे ॾिसो इल्ताफ़ हुसैन ईअं वीडियो ख़िताब कंदो हो, हाणे हिन जा नवाज़ शरीफ़ जा ख़िताब शुरू थिया आहिनि। हिकिड़ी अजीब सूरत हाल त आहे त आख़िर अहिड़ी कहिड़ी कुवत आहे पाकिस्तान जे अंदरि जो हेॾी सेंसरशिप जे हूंदे बि वीडियो ख़िताब ऐं जेको आहे उहे मुकमिल लाइव नशर थियनि। इहो कीअं थी रहियो आहे? नवाज़ शरीफ़ खे एतिरी इजाज़त केतिरनि ॾींहंनि ताईं मिलंदी? इहा सूरत हाल अॻियां हली वाज़े थींदी त हीउ हिकिड़ो मुल्की जेको आहे ताक़तवर कुवतुनि जे विच में बि का ख़तरनाक लॉबिंग आहे। इस्टेब्लिशमेंट जे अंदरि बि इस्टेब्लिशमेंट जी बि का लॉबी आहे जेका नवाज़ शरीफ़ खे सपोर्ट करे रही आहे। बैन अल-अक़वामी इस्टेब्लिशमेंट जी बि का लॉबी हुनखे सपोर्ट करे रही आहे। सो हीअ वेड़ तेज़ थींदी, अॻियां वधंदी वेंदी ऐं इन जा नतीजा अॻियां हली ख़तरनाक ई निकिरणा आहिनि, ॿिन्ही धुरियुनि लाइ ख़तरनाक निकिरणा आहिनि। बाक़ी जेको आहे हिन में अप डाउन्स कहिड़ा था अचनि उहो त हर ॾींहुं हाणे जेको आहे न हिकिड़ी जीअं चइबो आहे त लाइव ड्रामो थो हले, लाइव फिल्म थी हले जेका असां तव्हां सभु रोज़ ॾिसूं था पिया। बाक़ी हिन जा जेके नतीजा हूंदा उहे मुंहिंजे नज़र में इस्तेसाली कुवतुनि सभिनि लाइ ख़तरनाक आहिनि। अॻियां हली अवाम लाइ वधीक बहितर ऐं नओं जेको आहे मोर्चो क्रिएट करणु, अवाम दोस्त मोर्चो क्रिएट करण जो ही मौक़ो आहे। ॾिसो हिन सॼे बहिराण में कुवतूं तरक़ी पसंदि कुवतूं मैदान ते ई कोन आहिनि। उन्हनि खे हाणे मौक़ो आहे त उहे निकिरी अचनि, मंज़र ते अचनि ऐं उहो वैक्यूम भरनि, बजाए हिन जे जो कि अवाम दुश्मन कुवतूं ई वरी वैक्यूम भरनि। ठीकु आहे जगदीश साहब। नाज़रीन वक़्तु आहे नंढी ब्रेक जो, ब्रेक खां पोइ ॻाल्हाईंदासीं। नवाज़ शरीफ़ हिकु दफ़ो ॿीहर सख़्तु मौक़िफ़ इख़्तियार कयो आहे पंहिंजे नून लीग जे CEC जे इजलास दौरान वीडियो लिंक ख़िताब ज़रिए, उन ते ॻाल्हाईंदासीं। हिकु ब्रेक खां पोइ असां सां गॾु रहिजो। वेलकम बैक नाज़रीन, प्रोग्राम में हिकु दफ़ो ॿीहर भलीकार। अॻूणे वज़ीर आज़म नवाज़ शरीफ़ वीडियो लिंक ज़रिए नून लीग जे CEC सेंट्रल एग्ज़ीक्यूटिव कमेटी जे इजलास खे वीडियो लिंक ज़रिए ख़िताब कंदे चयो आहे त हाणे ज़िलत जी ज़िंदगी नथा गुज़ारे सघूं, इज़त सां जीअण जो फ़ैसिलो करे छॾियो आहे। नवाज़ शरीफ़ चयो त अगरि क़ौम ज़ुल्म ऐं ज़ियातुनि ख़िलाफ़ु उथी बीहे त तब्दीली सालनि में न पर महीननि हफ़्तनि में अची वेंदी। नवाज़ शरीफ़ चयो त जंहिंखे आंदो अथऊं उहो दिमाग़ खां ख़ाली आहे, आण वारा पछताए रहिया हूंदा। नवाज़ शरीफ़ चयो त इमरान ख़ान त कसूरवार आहे ई, मगर आण वारा उनखां वधीक कसूरवार आहिनि। नून लीग काइद चयो त शहबाज़ शरीफ़ सां जेको वर्ताव कयो वञे उनजो मूंखे दिली तौर ते ॾुखु आहे। इन सूरत हाल ते हलूं था डॉक्टर जमील साहब ॾे। डॉक्टर साहब इहो ॿुधायो त नवाज़ शरीफ़ हिकु दफ़ो वरी ॿीहर जारहाणे क़िस्म जो ख़िताब कयो आहे पंहिंजे CEC जे इजलास खे। छा इहो सम्झिजे त नवाज़ शरीफ़ हाणे ॻाल्हियुनि जा समूरा दरवाज़ा बंदि करे छॾिया आहिनि ऐं हक़ीक़ी अपोज़िशन तौरु बक़ौल नवाज़ शरीफ़ जे हुकूमत ऐं हुकूमत खे आणींदड़नि खे टफ टाइम ॾेई सघंदो? न, उतां वेही त टफ टाइम ॾेई थो सघे। ॿियो कुझु न त घटि में घटि बयानबाज़ी जेको कंदो उन सां ई काफ़ी अफ़रा तफ़री रहंदी मुल्क में बि ऐं इंटरनेशनल एरिना ते बि असां जो तासुर जेको आहे ख़राबु थींदो वेंदो। त उते उनखे इहो गुंजाइश आहे, इन करे उहो लंडन वेठो आहे। इन करे मां चवां पियो पहिरें सेगमेंट में बि त नवाज़ शरीफ़ न ईंदो। न ईंदे सां मुराद, न अचण सां मुराद उनजो इहो हो या इहो ई आहे त नवाज़ शरीफ़ जेॾी महिल माहौल उन लाइ बहितर हूंदो त उहो ईंदो। चवे थो पियो न त
त मां हाणे बिल्कुलु अवेलेबल आहियां पार्टी खे, मां बिल्कुलु पार्टी खे गाइड कंदुसि। माना पार्टी खे उतां सभु डायरेक्शन ईंदा, उतां फंडिंग ईंदी, इते जेके को कसर हूंदी उन्हनि खे टाइट करणो हूंदो, इहे सभु शयूं उतां वेही नवाज़ शरीफ़ बहितर अंदाज़ में करे थो सघे। हितां वेही एतिरी क्रिटिसिज़म करे आहे एस्टेब्लिशमेंट ते ऐं ॿियनि ते, ॿिए ॾींहं ते ॿधियो पियो हुजे हा, वरी अंदरि हलियो वियो हुजे हा। त इन जे करे हुते उहो सुवालो आहे। ऐं ॿी ॻाल्हि उन में इहो आहे त हुते जेका उनजी पहिरियां बि असां जेको जंहिं ॻाल्हि ते असां ॿियनि चैनल ते घटि ऐं असां हुन ते वधीक ॻाल्हायूं था पिया, उहा आहे त उतां वेही जेको लॉबिंग थो करे, उतां वेही जेको बैकग्राउंड में प्रेशर विझाए थो सघे, हितां वेही नथो। हाणे सुवालु इहो आहे त नवाज़ शरीफ़ हाणे कुझु वठी ईंदो ऐं ईअं न ईंदो नवाज़ शरीफ़ त बसि अची वञे ऐं गिरफ़्तारी ॾेई सिधो अॾियाला हलियो वञे। हाणे उहो ईंदो त कुझु बार्गेन करे ईंदो, टग ऑफ वार न जीअं थींदी आहे त रसो जेको आहे हिकिड़ी धुर रसो छिकंदी आहे त ॿी धुर जेका आहे ज़ोर लॻाईंदी आहे, त इन वक़्तु हिकिड़ी धुर थी चवे त बाबा इहे सभु माफ़िया आहिनि अपोज़िशन वारा, ॿी धुर पीटीआई वारे चवे थी पई त माफ़िया, ऐं जेका अपोज़िशन वारा चवनि था इहे सभु सिलेक्टेड आहिनि। त हाणे इहो सिलसिलो इन नैरेटिव ते अॻिते छिकताण वधंदी। डॉक्टर साहब, जीअं तव्हां चयो त नवाज़ शरीफ़ चए थो त मां अवेलेबल आहियां पार्टी खे, उतां वेही गाइड कंदुमि, त पोइ छा सम्झे त शहबाज़ शरीफ़ जो जेको सियासी कैरियर आहे उहो ख़तमु थी वियो? छो त जेको मौक़िफ़ नवाज़ शरीफ़ अख़्तियार कयो आहे टफ बग़ैर मुफ़ाहमत वारो, ऐं जेको शहबाज़ शरीफ़ जो मौक़िफ़ आहे उहो मुफ़ाहमत वारो आहे, उन ॿिन्ही जो पाण में टकराव आहे, त पोइ हाणे शहबाज़ शरीफ़ जी सियासत खे किथे था ॾिसो तव्हां? न, उहो असां हिन ते मां त ख़ैर तबसरो करे चुको आहियां तव्हांजे चैनल ते ई, त गुड कॉप एंड बैड कॉप वारो सिलसिलो इन जे ख़ानदान में ईअं हलंदो। शहबाज़ शरीफ़ हमेशह राब्ते में रहंदो। शहबाज़ शरीफ़ जेके बि ॻाल्हियूं जंहिं ते नाराज़गी थी वेंदी एस्टेब्लिशमेंट सां, या को नवाज़ शरीफ़ खां का ग़लती थी वेंदी, त शहबाज़ शरीफ़ जेको आहे उहो डायलॉग ते बिलीव कंदो हो, कोशिशि कंदो त डायलॉग जे थ्रू कुझु परचाए माण्हुनि खे, कुझु ॾेई कुझु वठी मड़े ॻाल्हि खे अॻिते गाॾी खे हलायूं ऐं पंहिंजी हुकूमत कंदा रहियूं। तो शहबाज़ शरीफ़ उनखे रिस्पॉन्सिबिलिटी इन ॿिन्हिनि ॿाहिरनि में रिस्पॉन्सिबिलिटी शहबाज़ शरीफ़ खे इहा आहे, हू पंहिंजो कमु करे थो पियो। हाणे छा थियो त तव्हां चओ था पिया फ्यूचर इन्हनि जो जेको आहे इहे सॼी फैमिली ॿारनि में आहे, कुझु खिटपिट हूंदी आहे केॾी महिल, उहो नेचुरल ॻाल्हि आहे, पर जेको इन्हनि जो स्ट्रेटेजिक व्यू आहे, विजन आहे, उन में मां नथो सम्झां जेके ख़ानदानी तौर ते ईअं हलंदा आया आहिनि त इहे बिल्कुलु टुटी त ॿी कोई शइ न ई जीम ऐं दाल को काफ़ी को पार्टी ठाहे वठंदा, अहिड़ो मूंखे नथो लॻे पियो। रादर पार्टी में वधीक बदी मूंखे नज़र थी अचे इन मंज़रनामे खां पोइ। त उन लिहाज़ सां ॾिठो वञे त को इन जी फ्यूचर शहबाज़ शरीफ़ जो बि ओढ़ो ई रहंदो जेको पहिरियां हुकुम जा मज़ाक कंदो रहियो आहे। जीअं पहिरियां पापड़ वारे खां तक़रीबन बिलियन रुपया जेके आहिनि उहे अचनि था पिया उन जे अकाउंट में, ऐं नेक्स्ट डे ते उन जी घरवारी जे अकाउंट में हलिया था वञनि, उन जो जेको रेफरेंस थो ठहे, उन रेफरेंस में बि हाणे माण्हुनि जो जेको आहे एतमाद, ख़ासि तौर ते जंहिंमें सॉलिड कुझु प्रूफ आहिनि बि, ठीकु आहे, रेफरेंसिस हिते असांखे ख़बर आहे हिन मुल्क में त रेफरेंसिस कूड़ा बि ठहिया आहिनि, सचा बि ठहिया आहिनि, पर जेके थोरी घणी हिन में सचाई आहे उहा बि जेका हाणे मलियामेट थी पवंदी जेॾी महिल नवाज़ शरीफ़ उतां वेही माण्हुनि खे जेको आहे बछ ॾींदो ऐं माण्हुनि खे मोटिवेट कंदो। उन लिहाज़ सां हाणे हुकूमत में केतिरो हिन में ताक़त, हुकूमत जी पार्टी में ऐं उन जे अॻवाननि में केतिरी ताक़त आहे त उन नैरेटिव खे काउंटर नैरेटिव ॾेई सघनि, इहो वरी अॻिते वञी ॾिसणो पवंदो। ऐं हिते चवे थो नवाज़ शरीफ़ जेके तुम यू ब्रॉड देम, तव्हां इन्हनि खे आंदो आहे, तव्हांखे जवाबु ॾियणो आहे त तव्हां इन मग़ज़ खां ख़ाली माण्हूअ खे छो तव्हां आंदो आहे हिते। त हीअ हाणे इंटरनेशनल उन में साबित छा थो करणु चाहे, साबित इहो करणु थो चाहे त पाकिस्तान में जेको आहे डेमोक्रेसी बराए नाम आहे, ऐं इंटरनेशनली उहो असांखे इन ॻाल्हि ते ई जेको आहे अची उहो सोगो था कनि। इंटरनेशनली उहो ई था चवनि त पाकिस्तान में निज़ाम सही नथो हले पियो, ऐं हू जेका उन ते हाणे ठपो लॻाईंदो थो वञे, जंहिंमें न स्टेट जो इन में पाकिस्तान जो इन में का चङड़ाई थींदी ऐं न माण्हुनि जी का चङड़ाई थींदी, उहो वेड़ हाणे हलंदो जेसीं ताईं स्टेबलाइज़ न थिए। ठीकु आहे, हलूं था नसीर मेमन साहब ॾे। जी नसीर साहब, ॾिसो जेको नवाज़ शरीफ़ ॿाहिरां वेही जेतिरो बि हाणे मोबिलाइज़ करण जी कोशिशि करे पियो, ज़ाहिर आहे हुनखे अंदाज़ो आहे हाणे शहबाज़ शरीफ़ जे जेल में वञण खां पोइ हुनखे हिकिड़ो एज बि मिलियो आहे। पार्टी जेका हींअर ताईं जहिड़ो कर पॉलिटिकल हाइबरनेशन में हुई ऐं क्वेश्चन मार्क्स हुआ हुनजा त आख़िर हुनजी डायरेक्शन छा आहे, उहा वापसि हिकिड़े उन पाथ ते अची वई आहे जिते हू पब्लिक जे सेंटीमेंट खे मोबिलाइज़ करणु लॻी आहे। पर हाणे हिन में तमामु अहम रोल थींदो त सरज़मीन ते हिते
नवाज़ शरीफ़ त उतां बयानु ॾेई सघे थो, नवाज़ शरीफ़ त हिकिड़ो गर्माहट पैदा कंदो, माहौल खे गर्म कंदो, पर जेकर जेको बि फ़ैसिला कुन मरहला थियणा आहिनि या इवेंट्स थियणा आहिनि उहे त हिते थींदा। छो त ख़ुदा न ख़ास्ता ही का सिविल वार जहिड़ी सिचुएशन कान्हे जंहिंमें ॿाहिरियां मुल्क हू उतां वेही नवाज़ शरीफ़ लॉबिंग करो त कसो हाणे UN टपी पवंदी, इमेज में डेंट विझी सघे थो जीअं जमील साहब चए थो। पर बाक़ी त जेको बि सियासी जहिड़ो आहे उहो त सरज़मीन ते थींदो, त हुन में तमामु घणो डिपेंड कंदो त ही जेका नई मूवमेंट फॉर्म थी आहे उहा कीअं थी एक्ट करे। पर्टिकुलरली ईंदड़ ॾींहंनि में ॾिसणो हूंदो त पंजाब कीअं थो मोबिलाइज़ थिए, छो त ही पंजाब मां ई सॼी लीडरशिप इन खे, जेका मां लीडरशिप इन द सेंस मूवमेंट जी लीडरशिप थो चवां, छो त सिंध में त पीपल्स पार्टी पाण हुकूमत में वेठी आहे, उते त को जहिड़ो टकराउ थियणो कोन्हे। टकराउ जो मर्कज़ थींदो इस्लामाबाद ऐं उन जो ज़ारा बॉर्डर सॼो आहे। पंजाब पॉलिटिकल फोर्स जेका ही आहे वार ऑफ टाइटन्स आहे, उहा त पंजाब समां शुरू थियणी आहे। त उते मरियम कीअं थी एक्ट करे, फज़ल रहमान कीअं थो एक्ट करे, इहो तमामु डिसाइसिव रोल इहे फैक्टर प्ले करे रहिया हूंदा। सो इहो ॾिसणो आहे त ईंदड़ ॾींहंनि में ही मोबिलाइज़ेशन पब्लिक में कीअं थी ट्रांसलेट थिए। नवाज़ शरीफ़ साहब जेके स्ट्रांग स्टेटमेंट्स ॾिए थो उहे एक्चुअली ग्राउंड ते ट्रांसलेट कीअं था थियनि, इहो ॾाढो इंपॉर्टेंट फैक्टर हूंदो। अदरवाइज़ हू प्रेशर ऐं मोमेंटम बिल्ड करण में बिल्कुलु कामयाबु वियो आहे ऐं उन मूवमेंट जी हीट हाणे आहिस्ते आहिस्ते जनरेट थियण लॻी आहे। इहा जे सस्टेन थी वई अॻियां महीनो ॾेढ, त मूं गुज़ारिश कई त हुकूमत जीअं त वीक फुटिंग ते आहे ऐं बिल्कुलु ॾिसो हुकूमत तव्हां आम माण्हू जे अक्सर सां ॾिसूं, आम माण्हू पीड़जी वियो आहे। ॿियो कुझु न, ही जेके लाइफ सेविंग दवाउनि जा तव्हां अगरि ॾिठो माण्हुनि खां पुछो 3 चोण ते हुनजे अघु वधिया आहिनि। अटो अॻियां हाणे वरी कणिक जो बहिरान पियो थो अचे, माण्हू आम माण्हू बिल्कुलु निपुड़जी वियो आहे, जॉब्स ख़तम थी विया आहिनि। समाचार में अवांखे भलीकार ताज़ा वज़ीर सब खां पहिरीं अवांखे ख़बर ॾींदासीं कुंभ मां जिते ॻोठ अलीदाद राजड़ में 2 ॾींहंनि में झेड़े दौरान मारिजी वियल 2 ॼणनि सोराब ऐं महरम जा लाश पोस्टमार्टम बाद ॿार संभाले पिया, जॾहिं त पुलिस अञा ताईं जवाबदारनि खे गिरफ़्तार न करे सघी आहे। कुंभ मां टाइम न्यूज़ जो रिपोर्टर ज़ाकिर हुसैन असां सां लाइन ते मौजूद आहे। जी ज़ाकिर हुसैन, कहिड़ा तफ़सील आहिनि? राजड़ रही सघे उहो करे, छाकाणि त हिकु ई वक़्तु जेकॾहिं सभु हिते मैदान ते वेही करे खेॾंदा त कुझु वीक थी वेंदी। स्ट्रॉन्ग पिच इहा आहे त हिते जेके हिते वेठा आहिनि उहे हिते जी सख़्तियूं बर्दाश्त कनि, जेको ॿाहिरि वेठो आहे छाकाणि त ॿाहिरि वेही करे हू जेतिरो सख़्तु मौक़िफ़ अख़्तियार कंदो उनजो ओतिरो नुक़सानु हिते जे न रुॻो सियासी जमायत खे थींदो, पर मुकमल तरह जो जेको पाकिस्तान जो पॉलिटिकल खाको आहे, सियासी जेको हुनजो ॿाहिरि जुड़ियल नक्शो निगार आहे, उन सॼे ते हिकिड़ो जेको आहे सो ऐब नज़र ईंदो। ऐं कंहिं बि तरह सां जेके बि हिते इदारा आहिनि या जेके बि हिते एस्टेब्लिशमेंट जुड़ियूं आहिनि उहे न चाहींदियूं त हिकिड़ो पाकिस्तान जो हेतिरा दफ़ा वज़ीर आज़म रहंदड़ ऐं स्पेशली पंजाब सां तालुक रखंदड़ जेकॾहिं पाकिस्तान जे इन शिकिल खे ॿाहिरि वेही करे वाइको कंदो त पाकिस्तान में कहिड़ी तरह सां सियासत हले थी ऐं हुते रिवेंज पॉलिटिक्स जा जेके आहिनि कहिड़ा मुतहरिकात हुजनि था ऐं उन खां पोइ कोर्टूं ते कीअं लॻियूं, नेक कीअं हले थी, इहा शयूं बयां थो नवाज़ शरीफ़ खे ॿाहिरि ई वेही करे फ़ाइदो ॾींदी। तंहिं करे हींअर जेका बि हिन जी गेम ईंदी उन नवाज़ शरीफ़ ॿाहिरि वेही करे सुठे नमूने सां प्ले करे सघे थो। अॻु क़त्ल थियल औरत जे ॻोल्हारी हुजण ऐं ज़हर ॾियण जी तस्दीक थी आहे। पनवाकिल मां टाइम न्यूज़ रिपोर्टर बरकत झंडीर असां सां लाइन ते मौजूद आहे। जी बरकत झंडीर, वधीक कहिड़ा तफ़सील आहिनि, छा ॼाणायो वियो आहे मेडिकल रिपोर्ट में? जी बिल्कुल, पन्नो आकिल लॻ 3 महीना अॻु ॾेर पारां क़त्ल थियल भाॼाई खे ज़हर ॾियण खां पोइ क़त्ल करण जी तस्दीक कई वई आहे, जॾहिं त जेके क़दम हुननि जे पंहिंजे ख़ात्मे जो सबबु बणियो आहे त औरत खे 5 महीननि जो अमल बि टफ टाइम जो ज़िक्र कयोसीं, टफ टाइम ॾेई सघंदा हुकूमत खे, हुकूमत में आणींदड़नि खे? जतोई में पेश आयो बिल्कुलु टफ टाइम में जेको मूं ॿुधायो न त ॿाहिरि वेही करे टफ टाइम ॾेई सघे थो ऐं उहो टफ टाइम वधीक आहे। हिते मुल्क में पब्लिक मोबिलाइज़ेशन जे लाइ बाक़ी जेके जमायतूं आहिनि, जेका बाक़ी क़यादत आहे उहा मुतहरिक रहे। ॿाहिरां जेको ही मौक़िफ़ आहे इहो हिनखे इंटरनेशनल फोरम्स ते सपोर्ट कंदो। ॿिया उहे मुल्क जेके आलमी पस मंज़र में थींदड़ तब्दीलियुनि जे नज़र सां पाकिस्तान खे ॾिसंदा, उन्हनि खे बि इहा शइ नज़र ईंदी हूंदी त हू कंहिंजी सपोर्ट कनि, त तंहिंजे करे उन में इहा शइ थींदी आहे। मूंखे ईअं थो लॻे त जेकॾहिं नवाज़ शरीफ़ थोरे बि अरसे जे लाइ उमाणिया विया, जंहिंखां पोइ अॼु उनजी हतमी रिपोर्ट बि जारी थी आहे, जंहिं हतमी रिपोर्ट में इहो ॿुधायो वियो आहे त ॾेर खां जेका भाॼाई क़त्ल थी उनखे ज़हर पिणु ॾिनो वियो हो
इन ॻाल्हि जी तस्दीक कई वई आहे जॾहिं त मौजूदा जेका रिपोर्ट आई आहे उन में इहो बि ॿुधायो वियो आहे त शमशाद ख़ातून खे 5 महीननि जो अमल जो हुयो। अहिड़े वाक़े खां पोइ जवाबदार बेहतर करण जे लाइ नवाज़ शरीफ खे ख़ामोश करण लाज़िम हूंदो ऐं नवाज़ शरीफ करण लाइ सिर्फ़ हिकिड़ो रस्तो आहे, या त उनखे वापसि मुल्क वठी अचनि या जेकॾहिं ॿाहिरि वेठो आहे त हुनखे का रिआयत थिए। जे रिआयत ॾियनि था त तॾहिं थींदो, जे मुल्क आणण में कामयाब थियनि था त पोइ वरी उन में बि कंहिं हद ताईं थी सघे थो घटि में घटि ॿाहिरां वेही करे उहो एतिरियूं ॻाल्हियूं नथो करे सघे, हिते वेही करे नथो करे सघे जेतिरियूं ॿाहिरि वेही करे। तव्हांखे लॻे थो त ॻाल्हियुनि जा दरवाज़ा समूरा बंदि करे छॾिया नवाज़ शरीफ? हिन वक़्तु ईअं थो लॻे, हिन वक़्तु हू जेतिरो सख़्तु मौक़िफ़ रखंदो ओतिरो ॻाल्हियुनि करण जा दरवाज़ा जेके हूंदा आसानी सां खुलंदा। हाणे ईअं आहे त हींअर नवाज़ शरीफ खे ज़रूरत कोन्हे कंहिं दरवाज़े खड़काइण जी। हाणे नवाज़ शरीफ खे पंहिंजो रुॻो आवाज़ बुलंद करणो आहे, जी अदालती हुकुम से सख़्ती सां क़बर हुन ते शाइद हलणो कई आहे। तफसील मालूम जेतिरो करना इन तरफ़ राब्तो कयो बींदो, आहे हाणे मजीद दरवाज़े चौहान खड़काइण वारा जी ॿिया मजीद हूंदा जेके चौहान हिन जे दरवाज़े ते बीह करे चवंदा जी अचो ॿाहिरि बिल्कुल भिरिया सिटी जे ॻोठ जान मोहम्मद गिरोही वासी 4 महीना अॻु पहुचियल नौजवान जी मेडिकल बोर्ड चेयरमैन डॉक्टर मोहम्मद हनी भंगवार, पुलिस सर्जन डॉक्टर जुल्फकार, डॉक्टर अब्दुल समद, पैथोलॉजिस्ट डॉक्टर अमीर बख्श डेसो ऐं जुडिशनल मजिस्ट्रेट सैयद अफजल शाह कंडियारो की निगरानी में कब्रकुशाई बाद नौजवान सुल्तान पुत्र अमीर बख्श गिरोही जो पोस्टमार्टम कयो वियो। मेडिकल बोर्ड जे चेयरमैन ॿुधायो त पोती जी कब्रकुशाई करे जुज़ा वरिता विया आहिनि जेका लेबोरेटरी में माणिया वेंदा। मुआवज़ो करण फाइनल रिपोर्ट अचण बाद मालूम थींदो। ॿिए पासे फौजी नौजवान जे चाचे अब्दुल रहीम ॿुधायो त फौजी नौजवान सुल्तान पुत्र अमीर गिरोही के 2.5 महीना अॻु 12 लख हालानी वासी मोहम्मद इस्माइल गिरोही ऐं अली मोहम्मद गिरोही ॾे हुया, जेके वठण वियो हो त 5 जवाबदारनि नौजवान खे गोटा ॾेई क़तल कयो वियो हुयो। अहिड़ी इतला जो केस फौजी जे अमर मतमाद बख्तावर जी फरियाद ते 4 महीना अॻु हालानी थाणे ते दाख़िल करायो वियो हो ऐं अदालत जे हुकुम ते कब्रकुशाई पिण करे पोस्टमार्टम कयो पियो वञे। हिननि चयो त क़तल केस में 5 जवाबदार आहिनि जेके पिण ज़मानत ते आज़ाद आहिनि। असांखे उमेद आहे त अदालत सगोरी असां सां इंसाफ़ कंदी। ही जेका दावा कनि था ॾिसो मरियम नवाज़ चयो त नवाज़ शरीफ पाण अची क़यादत कंदो। नाज़रीन खे ॿुधायूं गाड़ी मोहरी में ड्रेनेज जो निज़ाम मुकम्मल तौर ते तबाह थियण सबबि इलाइक़े वासी परेशाननि खे मुंडी रहिया आहिनि। वासियुनि जो चवणु आहे त इंतिज़ामिया सियासी इख़्तिलाफ़नि सबबि शहर खे मुकम्मल इहो तौर जेको तज़ाद आहे मरियम नवाज़ जे बयान में, हुक्मरान जे बयान में, इहो वॾो तज़ाद छो आहे? इन वक़्तु मौजूद आहियूं संजो अगण वॾे वज़ीर शहर गौसली शाह जे शहर गाड़ी मोहरी एयरपोर्ट ज़िले जो थाने जो शहर आहे। हिन शहर खां जेके आहे उहा सिंध हुकूमत जे जोड़े जेके ज़िले इंतिज़ाम में जेको हुकूमत आहे उहा बि आख़ियां कर रही आहे। हिते शहर जेको आहे उहो गंदगी में चढ़ी वियो आहे। जेको आहे ड्रेनेज सिस्टम जेको आहे उहो नाकारा लॻो पियो आहे। त जेको पाणी आहे उहो रोडनि रस्तनि ते बीठो आहे। जेके शहरी आहिनि उहे सभु परेशान आहिनि। अचो त कुझु शहरनि सां ॻाल्हि ॿोल कयूं छा था चवनि। जीअं त ड्रेनेज जो सिस्टम तव्हां ॾिसो था इलाही अरसे खां वठी ख़राबु आहे। चई बीठा यूनियन काउंसिल विया चेयरमैन साहब चयो त काई मसइलो ई कोन थो हल थिए। चई असांजे मथे सूर पइजी वियो। अॻिले के चकर होॾे जेको आहे मेंह किरी पई उहे मेंहूं कढियूं आहिनि। उन खां पोइ जेको आहे पाणी में सॼो ख़राबु थी वियो आहे। असां मुराद साईं मुराद अली शाह खे अपील था कि जेके तक जा एमपी आहिनि उनखे गुज़ारिश था कयूं त ख़ुदा असांजो मसइलो हल कयो वञे। न त ॿी सूरत में हड़ताल कयो वेंदो आहे। पाणी जो कानस्ताना खां वठी करे पहिरियों सैयद माला मीरवर माला अबड़ा माला उन ज़माने में भी तमाम ॾुखियो कम हूंदो आहे त तमाम माण्हू जेको आहे रिपेट्रिएट कराए जंहिंसां टिटी आहे उन में भी असांखे दिखाई थींदी। हिते त असां तकरीबन आहे लंडन जी तारीख़ जो हिसो आहे। ये शहर में तव्हां हिंदुस्तान खां वठी ॾिसंदो हर महले में अंदरी घिटी आहे या ॿाहिरीं घिटी आहे। ही प्लाट आहे, प्लाट में ॾिसो त छा हालत लॻी पई आहे। असां वटि जेको इंजीनियर आहे अमन खान अॻिलो उहो करप्ट इंसान आहे। माना हुनखे अलाए केतिरा दफ़ा चई बीठा ऐं डीसी साहब असांजो जेको मोतबर माण्हू आहे उनखे माना चयो फोन ते बि चयो माना हुनखे ॾाढी ताक़ीद कई त बि माना उनखे बि माना न ॾिठई। थियणो त असांखे ख़ुदा माना जावेद शाह हुआ साईं राशिद शाह हुआ हिते लड़ी न आया आहिनि त बाबा असां माना तक
जेको तकत माना कॾहिं बि न आया आहिनि। गाड़ी मोरी जो है शहर आहे तक़रीबन 25,000 हितां 25,000 खां बि मथे हितां जी आबादी आहे। तव्हां ॾिसो त हितां जो ड्रेनेज सिस्टम मुकमल तौर फेल थी चुको आहे। ड्रेनेज सिस्टम ये जेको 85 जो जेको लॻल आहे 5 नुकाती प्रोग्राम जो, उन खां पोइ हिन महिल ताईं काई बि नई स्कीम हिते न मिली आहे। 85 खां वठी हिन महिल ताईं 35 साल गुज़री चुका आहिनि। हींअर आबादी बि वधी वई आहे, घर बि वधी आहिनि, पर ड्रेनेज सिस्टम साॻियो ई आहे। जीअं त तव्हां मंज़र ॾिसी रहिया आहियो साम्हूं, हीअ जेको आहे हे ग्राउंड हूंदो हुयो, साईं जो ग्राउंड आहे। ऐं पब्लिक हेल्थ वारनि खे असां काफ़ी दफ़ा चयो आहे हिन जे लाइ काफ़ी बीह रहियो आहे पाणी। 15 सालनि खां मथे थी वियो आहे, हे तव्हां ॾिसी रहिया आहियो 15 सालनि खां मथे थी वियो आहे त हे पाणी हिते ई बीठो आहे, कान नाहे निकितो। हितां जा पाड़े वारनि जा जर ख़राब थी विया आहिनि। गाड़ी मोरी शहर जे रहवासी जेके आहिनि उन्हनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं त जेको पाणी आहे उहो गटरनि जो रोडनि रस्तनि ते काए पियो आहे ऐं ईदगाह जे साम्हूं आहे, मस्जिद जे साम्हूं आहे, जिते करे निमाज़ी मस्जिद में नथा वञी सघनि ऐं जनाज़े निमाज़ खे मुश्किलात अचनि थियूं। उन सां गॾु जेके गटरनि जा जेके हॉल आहिनि उहे खुलियल आहिनि, जंहिंसां केॾे बि कोई बि वॾो वाक़ियो पेश अची सघे थो, हिन ॿार हो थी सघनि था। अॻु में हिननि ॿुधायो त 1-2 मींहं किरी पई आहे, पर इंतिज़ामिया हिनखे शहर खे बेअखियाई करे रही आहे। छो त गौसली शहर आहे, इन करे हिन शहर में जेको आहे कोई बि तरक़ाती कम न पियो करायो वञे। शहर जा जेके मसइला आहिनि ॾींहों ॾींहुं